Assalamu alaikum class. This is Naveed Ahmed Sumro. I welcome to all of you on behalf of Names Virtual Academy. अॼु असां ग़ज़वा ओद जे वाक़े खे एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू जे हवाले सां डिस्कस कंदासीं। सभ खां पहिरां इहो डिस्कस कंदासीं त ग़ज़वा ओद खे ग़ज़वा ओद छो सॾियो वेंदो आहे। ग़ज़वा ओद मदीने मुनवरा खां 3 मीलनि जे मुफ़ासिले ते उतरे पासे ओद नाले हिकु जबल आहे जंहिंजे भरिसां ही ग़ज़वा लॻी, तंहिं करे हिन खे ग़ज़वा ओद सॾियो वेंदो आहे। सो ग़ज़वा ओद खे जबल ओद जे करे ग़ज़वा ओद सॾियो वेंदो आहे या चइबो आहे। अच्छा, उनखां पोइ ॿियो इहो सुवाल आहे त ग़ज़वा बदर कॾहिं लॻी। ग़ज़वा ओद 7 शवाल सन 3 हिजरी में लॻी। अच्छा, ग़ज़वा ओद जा सबब कहिड़ा हुया। ग़ज़वा बदर में शिकस्त खाइण खां पोइ काफ़रनि जा वॾा सरदार मारिजी विया। मके जे कुरैश खे काबे जे शरफ़ हुअण करे वॾी इज़त ऐं वक़ार हासिल हो। ग़ज़वा बदर जी शिकस्त संदन इज़त मान मिटी में मिलाए छॾियो। हू पंहिंजी इज़त बहाल करण लाइ मुस्लमाननि खां बदिले वठण लाइ ग़ज़वा ओद हई। ओद नाले जबल जे भरिसां हीअ लड़ाई लॻी, तंहिं करे हिन खे ग़ज़वा ओद छॾियो वञे थो। ठीकु आहे। अच्छा, ग़ज़वा ओद में इहो सुवाल पेपरनि में ईंदो आहे त ग़ज़वा ओद में काफ़रनि जो जेको आहे अॻुवाण केरु हुयो। ग़ज़वा ओद में काफ़रनि जो अॻुवाण अबू सुफ़ियान हो। अच्छा, उनखां पोइ इहो सुवालु ईंदो आहे त ग़ज़वा ओद में काफ़रनि जो तादादु केतिरो हुयो। ग़ज़वा ओद में काफ़रनि जो तादादु 3000 वेढ़ाकनि ते मुश्तमिल हो। अच्छा, उनखां पोइ इहो सुवालु ईंदो आहे त ग़ज़वा ओद में मुस्लमाननि जो तादादु केतिरो हुयो। मां तव्हांखे इहो तफ़सील सां ॿुधाईंदो हलां त ग़ज़वा ओद में शुरू में त मुस्लमाननि जो तादादु 1000 हुयो। पोइ मुनाफ़िक़नि जे सरदार अब्दुल्ला बिन उबे गद्दारी कंदे पंहिंजा 300 साथी इस्लामी लश्कर खां वठी करे धार थी वियो। सो वञी मुस्लमाननि जो तादादु 700 बचो। ग़ज़वा ओद में मुस्लमाननि जो तादादु 700 हो। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ मुनाफ़िक़नि जो सरदार कंहिंखे चयो वेंदो आहे, इहो बि सुवालु ईंदो आहे पेपरनि में अक्सर। मुनाफ़िक़नि जो सरदार अब्दुल्ला बिन उबे खे चयो वेंदो आहे।
अच्छा, उनखां पोइ इहो सुवालु आहे त उहद जबल ते हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 50 तीरंदाज़नि जो जथो मुक़ररु कयो, उनजो अॻुवाण केरु हो? सो उहद जबल ते ग़ज़वा उहद में उहद जबल ते 50 तीरंदाज़नि जो जथो तीरंदाज़ उनखे चइबा जेके निशानेबाज़ हूंदा उन दौर में तीरंदाज़ हूंदा, उनजो माना जेको आहे तीर कमान जो मतिलबु उहे माहिर हूंदा, उनखे तीरंदाज़ सॾियो वेंदो हो। सो उनजो जथो हज़रत अब्दुल्ला बिन तीरंदाज़नि जो जथो हज़रत अब्दुल्ला बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला जी अॻुवाणी में हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो जथो मुक़ररु कयो। अब्दुल्ला बिन जुबैर रज़ी अल्लाह जी अॻुवाणी में मुक़ररु कयो। अच्छा, इहो जथो त मुक़ररु कयईं जॾहिं ग़ज़वा उहद जो लड़ाई हली रही हुई त पोइ 50 तीरंदाज़नि मां जेके 40 तीरंदाज़ आहे न, उहे माले गनीमत मेड़ण लाइ भॻा, जेको आहे चवनि पिया त हाणे असांखे फतह थी वई आहे, असां माले गनीमत मेड़े वठूं। पोइ हुते 10 बचा, 10 जे तीरंदाज़ बचा त उनमें जेको आहे घटि मुस्लमान ॾिसी ख़ालिद बिन वलीद जेको उन महिल मुस्लमान न थियो, उन हमिलो करे ॾिनो ऐं जेको आहे उहे 2 मुस्लमान शहीद थिया। पोइ जेको आहे मुस्लमाननि जे अॻियाड़ी ऐं पिछाड़ीअ जेका काफ़र हुया मुस्लमाननि खे इन में जेको आहे काफ़ी सारो नुक़सानु रसियो। अच्छा, उनखां पोइ ॿियो इहो सुवालु ईंदो आहे त ग़ज़वा उहद में मुस्लमाननि जो अलमबरदार केरु हो? ग़ज़वा उहद में मुसलमाननि जो अलमबरदार हज़रत मसअब बिन उमेर हुयो। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हज़रत मसअब बिन उमेर जेको आहे इन जी जेको आहे शिकिल हू बहू हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मिलंदी आहे। पहिरियों हज़रत इन जंग में ग़ज़वा उहद में जॾहिं हज़रत मसअब बिन उमेर शहीद थी वियो त सभिनी सम्झो त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शहीद थी विया आहिनि। पोइ इहो जेको आहे हुलाणो थी वियो इन पूरी जंग में। पोइ जेको आहे ॾाढो मुस्लमान अफ़सोस करे रहिया हुया। पोइ हिकिड़े असहाबी जिन हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो, ज़िंदा ॾिठो, पोइ जेको आहे उनजी चौधारी इहे जेको आहे ढाल बणिजी विया, छो करे काफ़र हमिलो करे रहिया हुआ न। पोइ माना तस्दीक थी त जेको आहे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़िंदा आहिनि। अच्छा, ॿियो सुवालु इहो ईंदो आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो चाचो हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला कहिड़ी जंग में शहीद थियो? सो ग़ज़वा उहद में थियो। ग़ज़वा उहद में हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो चाचो जन जो प्यारो चाचो हज़रत हिकिड़ो मिनट पेज स्लिप थियनि था। हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा
वेशी ग़ुलाम मथां शहीद थियो। वेशी ग़ुलाम, इहो बि सुवालु ईंदो आहे त कंहिं शहीद कयो इनखे? वेशी ग़ुलाम। ठीक आहे। हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अना जंग उहद में, ग़ज़वा उहद में वेशी ग़ुलाम मथां शहीद थियो। उनखां पोइ इहो सुवाल बि ईंदो आहे पेपरनि में अक्सर त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾंदु मुबारक कहिड़ी जंग में शहीद थियो या कहिड़ी ग़ज़वा में शहीद थियो। सो ग़ज़वा उहद में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾंदु मुबारक शहीद थियो हो। अच्छा, उनखां पोइ इहो मेन सवालु ईंदो आहे त उहो कहिड़ी जंग हुई जंहिंमें औरतुनि शिरकत कई। सो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ग़ज़वा उहद में औरतुनि बि शिरकत कई। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ इहो मेन सवालु ऐं अहम सवालु आहे त ग़ज़वा उहद में केतिरा मुस्लमान शहीद थी विया? ग़ज़वा उहद में 70 मुस्लमान शहीद थिया। अच्छा, पोइ ॿियो सुवालु इहो पैदा थिए थो, काफ़र केतिरा शहीद थिया, क़तल थिया सॉरी ग़ज़वा उहद में? ॿावीह काफ़र क़तल थिया हुआ। इहो हुआ सुवाल एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां जेके अक्सर ग़ज़वा उहद जे बारे में पुछा वेंदा आहिनि। थैंक यू सो मच।